अस्सलाम अलैकुम। अहाँ ॾिसी रहिया आहियो लर्न टू अर्न यूट्यूब चैनल। असां तव्हांखे मोबाइल जे ज़रिए जीमेल अकाउंट ठाहिण जो तरीक़ो सेखारींदासीं। हिन जे लाइ असांखे सबसे पहिरियों पंहिंजो गूगल ओपन करणी पवंदी। गूगल ते असांखे पंहिंजो अकाउंट खोलणो पवंदो ऐं उन ते एड इन अदर अकाउंट ते क्लिक करणो पवंदो। इन खां पोइ असांखे क्रिएट अकाउंट जे बटण ते क्लिक करणो पवंदो ऐं उन में असांखे फॉर माई सेल्फ ते क्लिक करणो पवंदो। इन खां पोइ असांखे फर्स्ट नेम में पंहिंजो फर्स्ट नेम लिखणो पवंदो। सेकंड नेम जी जॻह ते असां पंहिंजो लास्ट नेम लिखंदासीं। इन खां पोइ असां पंहिंजी डेट ऑफ बर्थ लिखंदासीं। डेट ऑफ बर्थ लिखण खां पोइ असां जेंडर सिलेक्ट कंदासीं। जेंडर सिलेक्ट करण खां पोइ असां नेक्स्ट बटन ते क्लिक कंदासीं। उन खां पोइ असां पंहिंजो यूज़र नेम ऐं जीमेल अकाउंट वग़ैरह ठाहींदासीं। जीमेल अकाउंट ठाहिण खां पोइ जीमेल एड्रेस लिखण खां पोइ असां नेक्स्ट बटन ते क्लिक कंदासीं। इन खां पोइ असां पंहिंजो पासवर्ड सेट कंदासीं। पासवर्ड सेट करण खां पोइ असां नेक्स्ट बटन ते क्लिक कंदासीं। नेक्स्ट जे बटन क्लिक करण खां पोइ असां फ़ोन नंबर लिखंदासीं। मोबाइल नंबर लिखण खां पोइ असां वरी नेक्स्ट बटन ते क्लिक कंदासीं। इन खां पोइ गूगल जे तरफ़ां आयल कोड खे असां कॉपी कंदासीं ऐं कंफर्म कंदासीं त असां पाण ई मोबाइल इस्तेमालु करे रहिया आहियूं। इन खां पोइ नेक्स्ट जे बटन ते क्लिक कंदासीं ऐं इन खां पोइ गूगल जे टर्म्स एंड कंडीशंस खे एग्री कंदासीं। यही असांजो गूगल अकाउंट ठही वियो।